बलोच सकाफ़त जी अहम सुञाणप बलोची चपलूं बि आहिनि जंहिंजी ख़रीदारी ईद जे ॾींहंनि में उरूज ते पहुची वेंदी आहे ऐं कारीगरनि जूं मसरूफ़ियूं बि वधी वेंदियूं आहिनि। उन हवाले सां दुकानदारनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बलोची चपलूं 2000 खां 2500 ताईं विकिरो कनि था। दुकानदारनि जो चवणो त हू केतिरे ई अरसे खां चपलूं विकिरो करे रहिया आहिनि। कोयटा, कल्लात, मस्तूंग, हैदराबाद, नवाबशाह ऐं ॿिनि शहरनि मां ख़रीदार अचनि था। चपलूं ख़रीद करण लाइ आयल शहरनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हू उहे चपलूं पंहिंजे दोस्तनि खे बि तोहफ़े तौरु ॾींदा आहिनि, पर बाज़ार में रच सबबु ख़रीदारी में ॾुखायूं पेश अची रहियूं आहिनि। बलोची छबा ख़रीद करण विया आहियूं जेके ईअं सम्झ असांजे हिते आम ख़ासि माण्हू पाइनि था, जेके मशहूरु आहिनि असांजा बलोची हिते। ईद जे लाइ कुझु वठूं था, इंशाल्लाह जेको पसंदि आयो त वठंदासीं, छो जो त बलोची असांजे सकाफ़त जो इहो ई छबो आहे जेको जेके माण्हू ख़रीद करे थो। ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नंढा तोड़े वॾा माण्हू छबे जी जेको आहे न ख़्वाहिश घणो रखनि था। हे साईं अॻे जेको चपल 2000 में असां विकिणंदासीं, हाणे इन टाइम 2500 3000 और हिन टाइम ईद जो मौक़ो आहे। एतिरो ऑर्डर आहे की असां चपल ठाहे ठाहे थकी पिया आहियूं, लेकिन ऑर्डर पुॼी नथा सघूं असां। अच्छा, असां चऊं था मतिलबु काफ़ी दुकाननि ते पहिरें विया आहियूं, घुमिया आहियूं, तक़रीबन मिलनि नथा। ईद जो सीज़न आहे, महांगा बि आहिनि छबा। ॾाढो मशहूरु आहे बलोची चंपल और पूरो पाकिस्तान में वञे थो और इलाही छबा बि पसंदि करनि था। दुकानदारनि हुकूमत खां मुतालबो कयो त उन सनत तरफ़ ध्यानु ॾिनो वञे जीअं सकाफ़त खे हथी मिली सघे। महबूब खोसो, सिंध टीवी न्यूज़, डेरा मुराद जमाली।